नाज़रीन, जामशोरो जी सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में कुतन के ॾाहण सबब फोत थियल मासूम ॿाड़ीअ जो मर्द जनाज़े नमाज़ खां पोइ मिटीअ मां हवाले कयो वियो। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻुवाननि समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील अली मुराद चांडियो जी हिन रिपोर्ट में। सिंध यूनिवर्सिटी के रिहायशी कॉलोनी में कुतन के ॾाहण सबब फोत थियल मासूम ॿाड़ी 3 वरनि जी ईमान सहतो जे मड़ के आलिन अखियुनि सां सिंध यूनिवर्सिटी वारे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। जामशोरो शहर ऐं भरपासे में रोलू ऐं छितन कुतन जे आधार वारनि शिकायतुनि ऐं रहवासियुनि जे एहतजाजनि बावजूदि ज़िले इंतज़ामिया पारां तहरुक न वरितो वियो, जंहिं सबब मासूम गुलनि जहिड़ी ॿाड़ी 3 वरनि जी ईमान सहतो कुतन जो खाज बणिजी वई। घर ॿाहिरियां रांदि कंदड़ मासूम ॿाड़ी ते रोलू कुतन ओचितो हमलो करे खेसि ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में लम्स अस्पताल में पियो वियो त हुन रस्ते में ई दम ॾिनो। ईमान सहतो जी जनाज़ी नमाज़ कॉलोनी जे पार्क में अदा कई वई, जंहिंखां पोइ खेसि सिंध यूनिवर्सिटी जे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। इन मौक़े ते मौजूदु माण्हुनि आवा टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। असीं सभु इन्वॉल्व आहियूं, असांजी इंतज़ामिया उन में यूनिवर्सिटी, यूनियन काउंसिल, MNA, MPA सभु असीं उन जा बराबरि जा शरीक आहियूं। उसूली तौर ते जेके लूसी कुता पैदा थियनि था त उन्हनि खे मारणु हितां जी लोकल इंतज़ामिया जो बि कमु आहे। असांजी गिटियुनि में बि असांजे ॿारनि खे काफ़ी दफ़ा कुतनि दौड़ायो आहे। अहिड़ा गुलनि जहिड़ा मासूम बचड़ा जंहिंजो मुस्तक़बिल जंहिंजी माउ जी हंज ख़ाली थींदी असुल ॾुख हुनखे थियो हूंदो। इन शइ जो ज़िम्मेदार जेको आहे घणे भाङे जेको आहे हितां जो MNA ऐं MP आहे, जहिड़ो की सखर हाई कोर्ट जी डिसीशन आहे त जिथे बि कहिड़ो को वाक़ियो थिए उन वाक़िए ते उतां जे MNA ते जेको आहे FIR कराइणी आहे। पर हिते ईअं कोन थियो आहे। हिकिड़े आम माण्हू ग़रीब हिकिड़े खे फासाए जेके आहिनि त जेको आहे सो MNA खे जेको आहे बचाए विया आहिनि। सो असांजो पुरज़ोर अपील आहे चीफ जस्टिस खां, वज़ीर आज़म पाकिस्तान खां त हितां जे MNA ते FIR कराई वञे। ईंदड़ वाक़ियो आहे ऐं हिकिड़ी मासूम जान हुई जेका गुलनि जहिड़ो ॿारड़ो हिकिड़ो कुतनि जो खाज थी वियो हलियो। ऐं इहा हिकिड़ी गफ़लत असांजी इंतज़ामिया जी गफ़लत आहे। असांजी जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उहो यूनियन काउंसिल वारा आहिनि, उन्हनि खे हिते इहो कुता मार मुहिम हलाइणु खपे। हाँ, जेका उन्हनि कोन हलाई ऐं जंहिं बि माण्हूअ गफ़लत कई आहे उनखे सज़ा मिलणु खपे। न सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में जिथे आउं सम्झां थो चौदीवारी आहे, जिथे ही अञा इंसिडेंट घटनि, और जिथे फाटक आहे, लम्स आहे, जिथे खुलियल आबादी आहे, उते त कुतनि जा राज हलनि था। त छा इन्हनि माण्हुनि खे एतिरा अख़्तियार बि ॾिना वञनि त उहो माण्हू इन्हनि कुता मार मुहिम में उन्हनि खे जेके अख़राजात जी ज़रूरत आहे, उन्हनि खे जेके ज़रूरत आहिनि उहो पूरियूं कयूं वञनि। पर हिन वक़्तु तव्हांजे इन्हनि गफ़लतुनि जे करे असांजा मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे मौत जो शिकार थियनि था। सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में कुतन के ॾाहण सबब मासूम ॿाड़ी के फौत थियण वारे मामले खां पोइ सरकारी फरियाद ते UC सिंध यूनिवर्सिटी के सेक्रेटरी ज़ाकिर बलोच खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त सुजाण धुरिन कुतन के ॾाहिजण वारे वधंदड़ वाक़िअनि ते ॻुणती जो इज़हार कंदे हद जे MPA, डिप्टी कमिश्नर, UC सेक्रेटरी ऐं टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो आहे। अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।